थदड़ी थी आहे न माण्हू किरिया आहिनि हाणे हेॾे वा न त गर्मी में हेॾे अचणु माल हुयो माण्हुनि जो अॼु मींहुं वसियो न कल्ह 3 ॾींहं खां थधिकार जो दीदार वठी ऐं निकिरी पिया
सारी चीकी मिट्टी असां थियल आहे। अकादमी माग तारीख़ जा वर्क आहिनि। लॾे वया छॾे काए धण धनार, नका कूक कननि में नका तड़ तंवार, वेचारा पंवार भली खिलंदे रात खजी वया। ही मीरनि जो कोट। जन्नतुल सिंध किताब ॾिसंदव न भाउ, जी उन ते हिन जा ई तस्वीरूं आहिनि। मां इहो बि वेठा सरकार जो सही। सोनिया चार हुआ।
मिरन जो कोट टाइम बंद आ दरवाजो ओके बंद करे से खुदा ना करे को बहुते नुकसान थियण जो खतरे ओके बंद करे से
इस सिपाज लांडी इसे अंदरियों देख सिपाज रहण जी जाइ सेकोड़ी जी जाइ तव्हां ॾिसो ऐं मिटी सां कमु थियल आहे शाही महिमान खानो शाही महिमान खानो वो अॻ में तव्हांखे ॾेखारियोसीं भई सिपाहियुनि जो बि हा शाही महिमान खानो पसंदि सां शइ आहे ये मीरन जी हवेली जबून हालत में आहे
पहुंची ये हवेली जो काठ जो कम थियल आहे छत भी काठ जी आहे जंहिंजा गार्डर बि काठ जा इस्तेमालु थियल आहिनि ये विरांडो ये हवेली जो अंदरियों ॾेख काठ सां कमु थियल आहे जंहिं छित बि काठ सां आहे ऐसा है ना ये बाहरों गेट सिपाही जी जाए के फैमिली सारा
अहिड़ो नक्शो ठहियलु आहे शायदि रेखा सैनम सदाई करे मथे सल्फकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद को पाण दे त सिके न भाउ मीर अचण असांजे भाषा ई तख़्त असां वटि तारीख़ पढ़ी आहे चऊं था मीरनि वटि ये रस्तो तख्त ॾांहुं आहे जिते मीरनि जी तख्त हुयो तख्त आले रस्तो ते बंदि कयो अथऊं दरवाज़ो हेॾो ॿाहिरि न आणे हुओ चिटा पथर जी हिन जी बि ॾिसो था कहिड़ी खला पथर ते चिटाई मां ॾिसो था कहिड़ी खला कम तमामु तेज़ी सां जारी आहे ये बादशाह जो तख्त नशीन आहे
सलाम। तख्त खां लहण जी जाइ। ज़िलो खैरपुर में रिस, तालुको कोट डिजी वणियाणी आ। कोट इन मीर जे कोट जे नाले सां हुअ डिजी, हीअ कोट डिजी। जी सिंध। यही माग जेके आहिनि मुंहिंजे सिंध अमर जो तारीख़ ज़िंदा कंदियूं आहिनि। तारीख़ जो मुताइलो उहो ई ॼाणींदड़ हूंदो जंहिंखे तारीख़ जी ॼाण हूंदी। ख़ैर असां एॾा मुफ़किर न आहियूं, तारीख़नवा न आहियूं, पर सिंध धरती सां मोहबत कंदड़ आहियूं। छो जो सिंध अमड़ माता धरती आहे, हिन धरती ते जनम ॾिनो आहे। हू ईंदड़ रस्तो मथां हमरा वञी रहियो आहे, इहो अचण जो रस्तो आहे जंहिं ते आउं बीठो आहियां। हीउ वापसी रस्तो आहे। हीउ मीरनि जी कोट, ज़िलो मीरपुर ख़ासि, तालुको कोट डिजी, पोस्ट ऑफिस कोट डिजी, नेशनल हाई जो पस मंज़र। नेशनल हाईवे। हिन जी मिटी जेकी मिटीअ ते उसारी थियल आहे, ही
पहिरियों त हेठि ही ॿियों तह आहे जंहिं ते आउं हली रहियो आहियां। मीर नाज़ अली नवाज़ नाज़ जे ख़ानदान ही मीरनि जो कोट सॾियो वञे थो। ही ज़िला ख़ैरपुर मीरज तालका कोडजी में वाक़ आहे। ही वापसी जो रस्तो आहे जितां आउं वञी रहियो आहियां। साम्हूं तव्हांखे ॾेखारे आया आहियूं ही तख़्तगाह आहे। साम्हूं से ही कोट ॾिजी अवालीदार में ॻोठ हुयो जेका ॾिजी वाणियाणी ही शहर कोट ॾिजी जंहिं ते आउं बीठो आहियां ही कोट ऐं साम्हूं जेको तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहियो आहे इहा ॾिजी आहे। शहर कोट ऐं ॾिजी मीरनि जो कोट ॾिजी शहर ॿई लफ़्ज़ गॾाए करे हिन मां शहर जो नालो थियो कोट ॾिजी। ही शहर आहे जेका हींअर हिकु मिड़े नक्शे जे हिसाब आहे। मुताइलो न आहे अंदाज़ो ईअं थी थो सघे त 30-35 एकड़नि जे हिसाब सां थी थो सघे। ही क़दीमी माग मुंहिंजे सिंध जा जियापा
आया ना जान न तन पुराने दौरे वाहे अन्या वडे टेम ए माण्हू ना आवाने के दिन 250 साल है 300 साल ये वाला सच में हींअर बंदि आहे कारीगर भला हलिया नहीं साल हलिया 10-15 साल हलिया नहीं जो जेल खानू के ते खानू सी चमड़े संशा जेल खानू जा प्यारे चिंगरा लाई ओए जेल खाने ये तो लगे तो कौन हां इनके वरानी पड़े होंगे नाले ना काका आया बा गंबड़